Assalamu alaikum class. This is Altaf Ahmed and I welcome to all of you in Naeem's Virtual Academy. Today we are discussing the same topic which a few days ago we had discussed, error detection. As it's the last working day of the week, Thursday, tomorrow is Friday. Therefore, I am not going to change the topic. As on Thursday you will be given the test. अच्छा, अॼु असां साॻियो ई टॉपिक जेको आहे वरी डिस्कस कयूं था पिया. मां टॉपिक चेंज इन जे लाइ न कयो आहे जीअं तव्हांखे मां अर्ज़ु कयो त सुबुह फ्राइडे लास्ट वर्किंग डे आहे, सुबुह लास्ट वर्किंग डे आहे ऐं सैटरडे ते वरी तव्हांजी टेस्ट थींदी. इन जे करे मां टॉपिक जेको आहे चेंज नथो करां. सुबुह बि अहिड़ो ई टॉपिक खणंदासीं, या इहो हूंदो या पोयां जेके टॉपिक आहिनि उहे खणंदासीं, जीअं सैटरडे ते तव्हांखे टेस्ट में को ॿियो फर्दर टॉपिक न अची सघे. वरी न्यू जेको टॉपिक को अगरि एड कंदासीं त उहो अॻियां हफ़्ते में कंदासीं. अच्छा, हाणे एरर डिटेक्शन में सभ खां पहिरियों जेको असां वटि अॼु सेंटेंस आहे उहो आहे द पेन इज़ माइटियर देन स्वॉर्ड. ठीकु आहे. हाणे हिते तव्हां गौर सां ॾिसो. हाणे हिते जेको एरर मां हाणे डायरेक्टली एरर खे डिटेक्ट कयो आहे मां, छो त एतिरो टाइम न आहे वरी उहो तव्हांखे करायूं. उन में टाइम घणो वेंदो, कमु पाण घटि करे सघंदासीं, हिन में कमु पाण घणो करे सघंदासीं. हाणे हिन में जेको एरर आहे उहो छा आहे, स्वॉर्ड आहे. हाणे स्वॉर्ड हिते एरर छो आहे? द पेन इज़ माइटियर देन. हाणे पेन हिते ताक़तवर आहे, कंहिं खां ताक़तवर आहे देन स्वॉर्ड. हाणे स्वॉर्ड हिते नॉर्मली लिखियलु आहे, उनखे पर्टिकुलर न कयो वियो आहे. ठीकु आहे. हालांकि हिते पर्टिकुलर स्वॉर्ड थियणु घुरिजे. ठीकु आहे. हाणे पर्टिकुलर ते कीअं थी थो सघे, स्वॉर्ड खे कीअं असां पर्टिकुलर करे था सघूं? हाणे हिते स्वॉर्ड पर्टिकुलर थी थो सघे. हाणे पूरी दुनिया जी तलवारनि जी ॻाल्हि करूं था असां. हाणे हिते जीअं असां अॻु में पढ़ी आया आहियूं, आर्टिकल्स जा यूज़ पढ़ी आया आहियूं. पूरी दुनिया जे जेकॾहिं कंहिं शइ जी ॻाल्हि कई वञे, हिकु बयानु कयो वञे त उन खां अॻु में असां छा ॾींदा आहियूं, द. हाणे हिते स्वॉर्ड इन जे लाइ करे एरर आहे जो हिते थींदो देन द स्वॉर्ड, सिर्फ़ु स्वॉर्ड न थींदो. ठीकु आहे. इहो इन में जेको आहे एरर हुयो. अच्छा, हाणे नेक्स्ट ते असां मूव करूं था. द रेड एंड ग्रीन आर हिज फेवरेट कलर्स. जेको ॻाढ़ो ऐं साओ रंग आहे उहो उनजो फेवरेट कलर आहे. हाणे हिते जेको आहे पंहिंजो एरर आहे उहो छा में आहे, उहो द में आहे. हाणे हिते द में छा आहे? हाणे हिते द में असां कंहिं दुनिया जे सभु ॻाढ़नि ऐं ग्रीन रंगनि जी ॻाल्हि नथा करूं. असां हिकु पर्टिकुलर हिकिड़े शख़्स जे बारे में ॻाल्हायूं था जंहिंजो फेवरेट जेको कलर आहे उहो ॻाढ़ो ऐं साओ आहे. इन जे करे द न थींदो हिते. सिंपली असां हिकु शख़्स जी ॻाल्हि करूं था पिया. कंहिं द रेड माना रेड खे असां बयानु कोन था करूं, असां शख़्स खे बयानु करूं था. त शख़्स हाणे हिते इम्पॉर्टेंट शख़्स आहे. हिते इम्पॉर्टेंट द स्वॉर्ड हुई, छो त असां स्वॉर्ड जो मुक़ाबिलो करूं पिया माइटियर सां. हाणे त शख़्स जी सिर्फ़ु असां नॉर्मली ॻाल्हि कयूं था त उन शख़्स खे रेड ऐं ग्रीन कलर जेको आहे उहो पसंदि आहे. इन जे करे जेको आहे हाणे हिते द रेड न थींदो. हिते छा थींदो, द ख़तमु थी वेंदो. हिते सिर्फ़ु जेको आहे उहो आंसर आहे उहो छा थी वेंदो, उहो त थींदो रेड एंड ग्रीन आर हिज फेवरेट कलर्स. हाणे हिते जेका ग़लती हुई, एरर हुई, उहा इहा हुई. उन खां पोइ नेक्स्ट जेको असां वटि आहे उहा आहे हिज ब्रदर इज़ अ SDM इन लाहौर. हाणे हे मां तव्हांखे अॻु में बि पढ़ाए चुको आहियां त हाणे जेको आहे जेको हिते एरर आहे असांजो अॻु में अंडरलाइन थियल आहे. हाणे छो आहे हिते थींदो छा, हिते SDM, एस अलिफ सां उचार शुरू थिए थो, प्रोनाउंसिएशन अलिफ सां शुरू थिए थो, या वॉवल लेटर जीअं चवंदा AEIOU. हाणे यू जेको आहे उहो बि जॾहिं वॉवल लेटर जो आवाज़ु ॾींदो तॾहिं असां उनखे जेको आहे न रखंदासीं इन में एन उन जी अॻियां रखंदासीं, अदरवाइज़ न रखंदासीं. जीअं हाणे यू जेकॾहिं वॉवल जो आवाज़ु न ॾींदो, जीअं यूरोपियन आहे, ई अॻियां लॻियलु आहे पर सॉरी ई अॻियां लॻियलु आहे, ई वाविल आहे पर उचार ई जो नथो अचे, अलिफ जो नथो अचे, यूरोपियन यू जो आवाज़ु थो अचे. त इन जे करे असां उन जो छा रखंदासीं, ही इज़ एन यूरोपियन न थींदो, ही इज़ अ यूरोपियन आ थींदो. हाणे असां एन कॾहिं कंदासीं, फॉर एग्ज़ाम्पल जेकॾहिं असां उन साॻे ई इन खे यू खे ॾिसूं, यू फॉर अम्ब्रेला जॾहिं इस्तेमालु थींदो, अम्ब्रेला अलिफ सां प्रोनाउंसिएशन शुरू थो थिए. जॾहिं अलिफ सां यू जो उचार अलिफ सां शुरू थींदो अम्ब्रेला, उते थींदो एन अम्ब्रेला, ए अम्ब्रेला न थींदो. हाणे हिते जेको आहे SDM, हाणे इन में एब्रीविएशन में लिखियलु आहे इहो SDM. अच्छा, एस अलिफ सां उचार शुरू थिए थो त हिते ए न थींदो, छा थींदो बल्कि एन थींदो, एन SDM, छो त उचार जेको आहे प्रोनाउंसिएशन जेको आहे उहो वॉवल सां शुरू थो थिए. हालांकि लेटर जेको आहे असां वटि उहो कॉन्सोनेंट आहे ऐं एब्रीविएशन में आहे. हिते छा थींदो असां वटि, हिते थींदो एन. ठीकु आहे. हाणे ए न थींदो, हिते असां वटि थींदो एन. हाणे हिते इहा मिस्टेक हुई. उन खां पोइ अॻियां असां वटि जेको सेंटेंस आहे, संडे इज़ फर्स्ट डे ऑफ वीक.
हाणे हिते जॾहिं असां कंहिं ॻाल्हि जो इंतिहाई इंपॉर्टेंट शइ ॿुधायूं था, संडे जेको आहे उहो पूरे हफ़्ते जो सभ खां पहिरियों ॾींहुं आहे, सभ खां पहिरियों ॾींहुं आहे। ठीकु आहे न। पोइ छा थींदो, हिते एरर जेका फर्स्ट आहे, त सिर्फ़ु फर्स्ट न थींदो। हाणे फर्स्ट खे असांखे इंपॉर्टेंट ॾेखारिणो आहे, उनजी इंपॉर्टेंस शो करणी आहे, त इंपॉर्टेंस शो करण लाइ छा थींदो, संडे इज़ द फर्स्ट डे। संडे इज़ द फर्स्ट डे ऑफ वीक। हफ़्ते जो संडे जेको आहे सभ खां पहिरियों ॾींहुं आहे, इन जे करे हिते द लॻंदो उन खे पर्टिकुलराइज़ करण लाइ। उन खां पोइ नेक्स्ट असां वटि आहे माई मदर प्रिफर्स मिल्क दैन टी। हाणे इहो हिते सम्झणु तमामु इंपॉर्टेंट आहे। मूंखे काफ़ी स्टूडेंट्स इहो मैसेज बि कयो, हिकु अधु उन्हनि लिखियो बि हुयो त सर हाणे जीअं जेकॾहिं ई आर तव्हां चयो, जंहिंजे पोयां ई आर लॻंदो, तव्हां चओ था उनखे अॻियों जेकॾहिं आहे न उनखे कंपेयर करिणो आहे कंहिंसां, दैन जी बजाए उते टू लॻंदो। ऐं ईअं त बिगर आहे, सिमालर आहे, इन्हनि सां छो टू नथो लॻे पियो। हाणे नंबर पहिरीं ॻाल्हि त असां कोशिशि कंदा आहियूं स्टूडेंट्स खे मुकमिल जवाबु ॾियूं, पर सभिनी खे ॾियणु पॉसिबल कंहिं कंहिं महिल न हूंदो आहे। असांजूं ज़ाती मसरूफ़ियात कंहिं महिल हूंदियूं आहिनि। ॿियो वरी इहो हूंदो आहे त क्यूरी टाइमिंग जेका पर्टिकुलर तव्हांजे लाइ रिज़र्वड आहे, तव्हां उन खां बाद में क्वेश्चन कंदा हो, त पोइ असां कंहिं महिल न ॾेई सघंदा आहियूं। ऐं टीं वजह इहा आहे त असां वटि स्टूडेंट्स काफ़ी तादाद में आहिनि, सभिनी खे जवाबु ॾियणु असांजे लाइ कंहिं कंहिं महिल इम्पॉसिबल हूंदो आहे। पोइ हाणे हिते मां तव्हांखे सभिनी खे जवाबु उनजो ॾेई छॾां। हाणे जॾहिं प्रिफर जी ॻाल्हि अचे थी, मां तव्हांखे चयो त जंहिंजे पोयां ई आर लॻल हुजे, अॻियों जेकॾहिं उनखे कंहिं सां कंपेयर कयो वञे त उते दैन न ईंदो, बल्कि टू ईंदो। उते कॾहिं टू ईंदो। हाणे जेको हे ॾिसो, हिते जेको ई आर लॻल आहे, इहो इन जी कॉम्पेरेटिव डिग्री हुजण जे करे ई आर न आहे लॻल। हाणे जीअं बिग वर्ड आहे, बिग जी जेका कॉम्पेरेटिव डिग्री आहे उहा छा आहे, बिगर, BIGER। हाणे जेको बिगर खे ई आर लॻो, उहो हिते मां तव्हांखे जेकॾहिं सम्झाए छॾां। हाणे वर्ड त असां वटि बिग हुयो न, बिगर त वर्ड न आहे। हाणे इन जी कॉम्पेरेटिव डिग्री जॾहिं असां ठाहीसीं त असां हथ सां ई आर एड कयोसीं इन में। जॾहिं हथ सां ई आर एड कयो त उन जे पोयां जेको आहे उहो दैन लॻंदो आहे, टू न लॻंदो आहे, जॾहिं हथ सां ई आर एड थियल हुजे। अच्छा, जेकॾहिं हथ सां ई आर एड न थियल हुजे, उन वर्ड में ऑलरेडी उन वर्ड जो ज़ाती तौर ते ई आर आख़िर में लॻल हुजे उन वर्ड खे। हाणे जी उहो हिते लॻल थो, हिते तव्हां ॾिसी सघो था ई आर इन वर्ड जो पंहिंजो लॻल आहे। ईअं न आहे त कॉम्पेरेटिव डिग्री हुजण जे करे इन जो ई आर हिते लॻल आहे, या कंपेरिज़न करण जे लाइ ई आर इन जो लॻल आहे, न। हिते इन वर्ड खे ज़ाती ई आर लॻल आहे। जॾहिं जंहिं वर्ड खे ज़ाती ई आर लॻल हुजे, जीअं सुपीरियर, ठीकु आहे, या जूनियर खे ज़ाती ई आर लॻल आहे, IOR लॻल आहे, सॉरी OR लॻल आहे। इन जे करे जन खे ज़ाती OR लॻल हुजे, ठीकु आहे न। हाणे सुपीरियर, हाणे सुपीरियर खे बि पहिरियों अॻु में लॻल अथसि और बाद में कॉम्पेरेटिव जो लॻल अथसि, ज़ाती बि अथसि। हाणे जंहिंजो ज़ाती ई आर आख़िर में लॻल हुजे, या OR लॻल हुजे, IER IOR लॻल हुजे, उन खां पोयां जेको जेकॾहिं कंपेरिज़न कंदा आहियूं कंहिंसां उन जो, त पोइ उन खां पोयां लॻंदो आहे टू। जंहिंखे असां हथ सां कॉम्पेरेटिव डिग्री में ई आर ॾियूं, उन खां पोइ दैन लॻंदो आहे, टू न लॻंदो आहे उते। उमेदु आहे तव्हांखे हाणे सम्झ अची वई हूंदी ॻाल्हि। हाणे हिते बि आहे माई मदर प्रिफर्स मिल्क दैन टी न थींदो। हाणे प्रिफर्स ई आर आहे, इन ई आर वारे वर्ड खे कंहिंसां कंपेयर कयूं था असां, त पोइ छा थींदो, दैन न थींदो, छा थींदो, उते टू थींदो। ठीकु आहे। उन खां पोइ नेक्स्ट असां वटि वर्ड जेको आहे, द लेटर हैज़ बिन लॉस्ट बिटवीन मैनी बुक्स। हाणे इहो जेको आहे प्रीपोजिशन जो इस्तेमालु आहे हिते। हाणे हिते बिटवीन न थींदो। हाणे तव्हांखे मां अॻु में बि प्रीपोजिशन जे होपफुली जेको आहे डेमोन्स्ट्रेशन क्लासिस में शायदि इहा ॻाल्हि मतां तव्हांखे ॿुधाई हुजे, इहो वर्ड अगरि आयो आहे या न आहे आयो। पोइ बिटवीन जेको आहे उहो सिर्फ़ु ॿिनि शयुनि जे विच में जेका का ॻाल्हि हुजे न, ॿिनि शयुनि जे विच में, उते इस्तेमालु थींदो आहे बिटवीन। जेकॾहिं ॿिनि शयुनि जे विच में हुजे, फॉर एग्ज़ाम्पल दिस इज़ द मैटर बिटवीन यू एंड आई। इहो मैटर तुंहिंजे ऐं मुंहिंजे दरमियान में आहे, ठीकु आहे न। अच्छा, बिटवीन यू एंड मी। हाणे हिते जेको आहे बिटवीन न थींदो हिते, छो त ॿ ॼणा न आहिनि या ॿ शयूं न आहिनि। बिटवीन मैनी बुक्स, घणनि जी ॻाल्हि आहे, ॿिनि खां मथे जी जॾहिं ॻाल्हि हुजे, उते छा इस्तेमालु थींदो आहे, उते थींदो अमंग। जॾहिं ॿिनि खां मथे जे विच में का ॻाल्हि हुजे, पोइ अमंग। फॉर एग्ज़ाम्पल द सन इज़ अमंग द स्टार्स। बिटवीन द स्टार्स न थींदो, अमंग, छो त सन जे इर्द गिर्द जेको आहे उहे हज़ारे करोड़े लखे सितारा आहिनि, तारा आहिनि। इन जे करे उते बिटवीन न थींदो, अमंग थींदो। उन खां पोइ अॻिते अचो, द टीचर सेड दैट द सन रोज़ इन द ईस्ट। हाणे हे नरेशन जो सेंटेंस आहे। हिन में त कहिड़ी ग़लती थियल आहे, त रोज़ न थींदो। या तव्हां इहो अक्सर इहो कानून इन में नरेशन में पढ़ियो बि हूंदो, त जेके फॉर एग्ज़ाम्पल जेके यूनिवर्सल फैक्ट्स आहिनि उहे चेंज न थींदा आहिनि, माना पास्ट में कन्वर्ट न थींदा आहिनि। उहे छो कन्वर्ट न थींदा आहिनि, उनजो रीज़न तव्हांखे मां ॿुधायां। छो त उहे यूनिवर्सल फैक्ट्स बि कन्वर्ट न थींदा आहिनि, पास्ट में हूंदा ई न आहिनि। मिसाल तौरु हाणे ईअं त कोन्हे, टीचर ईअं चई नथो सघे न कल्ह जेको सिजु आहे उहो इन खां उभरियो, ओभर खां उभरियो हुयो। माना कल्ह ओभर खां उभरियो त छा पॉसिबिलिटी आहे की सुबुह जेको आहे उहो इन खां ओला खां उभरंदो? ईअं त कोन्हे न।
उहो त हिकिड़ो ई ॾींहुं ईंदो जेको क़यामत जो ॾींहुं ईंदो, सिज इन जी ओभर जी बजाए ओलह खां उभरंदो। पर नॉर्मली तौर ते तीअं आहे कोन, पॉसिबल ई कोन्हे। सिज त रोज़ु सिज जो इहो कमु आहे, उहो किथां उभरंदो आहे, ओभर खां ई उभरंदो आहे। इन जी करे यूनिवर्सल फैक्ट पाण बि चेंज न थींदा आहिनि, त वर्ब बि उन्हनि जा साॻिया ई रहंदा आहिनि। दैट द सन राइज़िस इन द ईस्ट, राइज़िस इन जे करे जो रोज़ ई सिज जेको आहे ओभर खां उभरंदो आहे। ईअं न आहे त कल्ह ओभर खां उभरियो हाणे वरी जेको आहे उहो ओलह खां उभरंदो, ईअं पॉसिबल ई न आहे। ठीकु आहे, हाणे हिते रोज़ जेको आहे ग़लति आहे, हिते रोज़ जी जॻह ते छा थी वेंदो, हिते थी वेंदो राइज़िस। ठीकु आहे, उन खां पोइ आहे आई एम क्वाइट सॉरी टू हियर दिस न्यूज़। हाणे क्वाइट सॉरी न थींदो आहे कॾहिं बि। कॾहिं बि तव्हां ॿुधो हूंदो जेकॾहिं कोई कंहिंखे चवंदो आई एम क्वाइट सॉरी, क्वाइट उते ग़लति आहे। क्वाइट जी माना हिते ठीकु आहे, क्वाइट माना बिल्कुलु, मां बिल्कुलु माज़रत चाहियां थो, ग़लति आहे। पर हिते क्वाइट न थींदो, हिते क्वाइट एरर आहे। क्वाइट जी जॻह ते छा लॻंदो आहे, आई एम वेरी सॉरी। अक्सर तौर ते तव्हां ॿुधो बि चवंदा आहिनि माण्हू आई एम वेरी सॉरी, हिते वेरी सॉरी थींदो, क्वाइट सॉरी कतन न थींदो आहे इहो। ठीकु आहे, हिते इहा जेका आहे एरर आहे उहा इहा हुई। उन खां जेको आहे असां अॻिते हलूं था। अॻिते जेको असां वटि नेक्स्ट वर्ड आहे, सेंटेंस आहे, उहा आहे ही हैज़ ईटन नथिंग फ्रॉम यस्टरडे। हाणे यादि रखे छॾो, जॾहिं परफेक्ट टेंसेस हुजनि, भले प्रेजेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, फ्यूचर परफेक्ट, या प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस, पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस, फ्यूचर परफेक्ट कंटिन्यूअस, माना परफेक्ट कैटेगरी में या परफेक्ट फैमिली सां बिलोंग कंदा टेंसेस जेके हुजनि, उन्हनि में टाइम खे शो करण लाइ सिंस ऐं फॉर इस्तेमालु थींदो आहे, फ्रॉम इस्तेमालु न थींदो आहे। ठीकु आहे, सिंस ऐं फॉर त मां तव्हांखे इन में प्रीपोजिशन डेमो क्लासिस में सम्झाया आहियां। हाणे फ्रॉम यस्टरडे न थींदो, हिते छा थींदो, यस्टरडे सां पर्टिकुलरली कल्ह जी असां ॻाल्हि करूं था त हिते छा थींदो, सिंस यस्टरडे। हिते फ्रॉम न थींदो, बल्कि छा थींदो, छो त परफेक्ट टेंसेस जी ॻाल्हि आहे। परफेक्ट टेंसेस में तव्हांखे जीअं मां अर्ज़ु कयो, परफेक्ट टेंसेस में असां छा यूज़ कंदा आहियूं, सिंस या फॉर टाइम जे लाइ असां यूज़ कंदा आहियूं। हाणे हिते फ्रॉम न थींदो, बल्कि छा थींदो, सिंस थींदो। अच्छा, उन खां पोइ अॻिते अचो, ही हैज़ बिन बिटन बाय अ स्कॉर्पियन, यानी उनखे जेको स्कॉर्पियन आहे हिकिड़ो उन कटियो आहे। हाणे हिते जेका एरर आहे उहा बिटिन आहे। हाणे बिटिन जी माना चवंदे, बिटिन माना आहे चक पाइणु। ठीकु आहे, कुतो जेको आहे उहो बाइट कंदो आहे, चक हणंदो आहे। स्कॉर्पियन यानी जेको विछू आहे उहो चक न पाईंदो आहे। ठीकु आहे न, जेको विछू आहे उहो चक न पाईंदो आहे। विछू छा कंदो आहे, स्टिंग कंदो आहे, यानी डंग हणंदो आहे उहो। ठीकु आहे न, हाणे हिते बिटिन जी जॻह ते छा थींदो, स्टंग, यानी डंग हयो। विछू जेको आहे उनखे डंग हयो, उनखे चक न पातो, विछू चक न पाईंदो। ठीकु आहे न, उहो डंग हणंदो आहे। हिते बिटिन ग़लति आहे, बिटिन जी जॻह ते असां छा लिखंदासीं स्टंग। अच्छा, उन खां पोइ असां वटि सेंटेंस आहे, द लेग ऑफ दिस टेबल इज़ ब्रोकन। इन सेंटेंस में काई बि एरर कोन्हे, इहो सेंटेंस करेक्ट आहे। अच्छा, हाणे हिन में एरर कीअं थी सघे थी, तव्हांखे कीअं ॾेई सघंदा, उहे तव्हांखे चई सघंदा द टेबल्स लेग्स। हाणे टेबल्स लेग्स माना टेबल जूं ॼंघूं, जंहिंखे असां पावा बि चवंदा आहियूं, या इहे हूंदियूं आहिनि जेके काठियूं साइडनि में। ऐं टेबल्स लेग्स जेकॾहिं हुजे त इहो एरर आहे, पोइ टेबल्स न थींदो आहे। छो त जेको अपास्ट्राफी एस आहे, इहो जेको आहे कंहिं जानदार शइ जे पोयां लॻंदो आहे, असलम्स ख़ासि तौर ते इन्हनि जे पोयां लॻंदो आहे। ठीकु आहे न, बेजान शयुनि जे पोयां बि किथे किथे लॻंदो आहे, पर 99.9% जानदार शयुनि जे पोयां लॻंदो आहे। इन जे करे जो टेबल्स लेग्स न थींदो, इन तरीक़े सां न थींदो, इहो ग़लति आहे। द लेग ऑफ टेबल जेको आहे इहो सही आहे। हाणे हिते जेको सेंटेंस आहे इन में काई एरर कोन्हे, इहो सेंटेंस छा आहे, इहो सेंटेंस करेक्ट आहे। उन खां अॻियां सेंटेंस ते अचो, द गर्ल्स सेंग अ फ्यू सॉन्ग्स। गर्ल्स कुझु गाना ॻाया टू एंटरटेन द गेस्ट्स, महिमाननि खे जेको आहे उहो एंटरटेन करण जे लाइ। बट द गेस्ट्स वर नॉट प्लीज़ड, पर महिमान जेके आहिनि उहे ख़ुशि न थिया। हाणे हिते एरर कहिड़ी आहे, हिते एरर आहे प्लीज़ड। हाणे प्लीज़ड छो, प्लीज़ जी माना आहे नॉर्मली का शइ ॾिसी करे का शइ ख़ुशि थियणु, या नेचुरल का शइ ॾिसी करे ख़ुशि थियणु। हाणे त प्लीज़ड न थींदी। हाणे गर्ल्स उन्हनि महिमाननि खे ख़ुशि करण जे लाइ उहे करनि पियूं, पर उहे प्लीज़ न थींदा। हिते प्लीज़ड जी जॻह ते छा थींदो, सेटिस्फाइड। बट द गेस्ट्स वर नॉट सेटिस्फाइड। गेस्ट्स जेको आहिनि उन्हनि छोकिरनि जे गाननि ॻाइण खां जेको आहे उहे सेटिस्फाई न थिया, प्लीज़ड न थिया, ईअं न चवंदासीं, सेटिस्फाई न थिया। हाणे प्लीज़ जेको आहे हिते एरर आहे। उन खां पोइ अॻियां असां वटि सेंटेंस आहे, ही आस्क्ड मी हू ही इज़। हाणे इहो बि नरेशन जो सेंटेंस आहे, इंटेरोगेटिव सेंटेंस आहे नरेशन जो। हाणे ही आस्क्ड मी हू ही इज़ न थींदो, हुन मूंखां पुछो त हुते केरु आहे, न केरु हुयो थींदो आहे। नरेशन जो सेंटेंस आहे, हू ही इज़ न थींदो आहे। हिते इज़ जी जॻह ते छा थींदो, हिते इज़ जी जॻह ते थींदो वास। हिते एरर इहा हुई। उन खां पोइ अॻियां असां वटि सेंटेंस आहे, डोंट प्रिवेंट देम टू गो टू द मार्केट। हाणे हिते जेको आहे ॿ एरर आहिनि असां वटि। हाणे ॿ एरर कीअं आहिनि, हाणे डोंट प्रिवेंट देम टू गो टू द मार्केट। हाणे टू गो न थींदो आहे, उन्हनि खे रोक, वञण खां न रोक, वञण लाइ न रोक, वञण खां रोक। त टू गो न थींदो। प्रिवेंट सां जेको आहे उहो लॻंदो आहे, जेको प्रीपोजिशन उहो छा लॻंदो आहे, फ्रॉम। प्रिवेंट फ्रॉम।
अच्छा, जॾहिं फ्रॉम लॻंदो त अॻियों वर्ब जेको आहे उहो इंग फॉर्म में लॻंदो आहे, फ्रॉम गोइंग। जॾहिं फॉर हुजे या फ्रॉम हुजे अॻियों जेको आहे इंग फॉर्म में लॻंदो। डोंट प्रिवेंट देम फ्रॉम गोइंग टू द मार्केट। हाणे मार्केट खे मां अंडरलाइन छो कयो आहे, उमेद आहे तव्हांखे ऑलरेडी समझ अची वेंदो। मार्केट में एम कैपिटल आहे, मार्केट में का इंपॉर्टेंट शइ कोन्हे का, मार्केट जेको आहे प्रॉपर नाउन न आहे, ये कॉमन नाउन आहे। एम कैपिटल न थींदो बल्कि एम छा थींदो, एम स्मॉल थींदो, पोइ मार्केट सही आहे। हिन में इहे एरर हुया। उन खां पोइ असां वटि सेकेंड लास्ट सेंटेंस आहे, ही टॉक्स लाइक हिज फादर डज़। हू ईअं थो ॻाल्हाए जीअं उनजो पीउ ॻाल्हाईंदो आहे। ठीकु आहे न। हाणे लाइक जी जेका दरअसल माना हूंदी आहे, लाइक माना हूंदी आहे कंहिं शइ जी नकल करणु या उन वांगुरु हुजणु, पर उहो असलियत में उहे न हुजे उहा शइ। ठीकु आहे न। फॉर एग्ज़ाम्पल आई थिंक दैट ही इज़ एक्टिंग लाइक प्रेसिडेंट। हू प्रेसिडेंट वांगुरु थो करे पियो, दरअसल हू प्रेसिडेंट आहे कोन, प्रेसिडेंसी सां हुनजो कोई ताल्लुक़ु न आहे। हाणे हिते ही टॉक्स लाइक हिज फादर डज़, हू ईअं थो ॻाल्हाए जीअं हुनजो पीउ ॻाल्हाईंदो। हाणे पीउ जे मुताबिक़ छोकिरो ॻाल्हाए सघे थो, जेनेटिक इहो इशू आहे, जेनेटिक इहा शइ असांखे ट्रांसफर थींदी आहे, इन जे करे हिते लाइक न थींदो। हिते छा थींदो, हिते थींदो एज़। हू ईअं थो ॻाल्हाए जीअं हुनजो पीउ ॻाल्हाईंदो आहे, छो त उहो एज़ इट इज़ पंहिंजे पीउ वांगुरु ॻाल्हाईंदो हूंदो, ऐं उहो छो त जेनेटिकली उनखे उहा शइ फॉरवर्ड थियल आहे, ट्रांसफर थियल आहे, इन जे करे हिते लाइक न थींदो, छा थींदो, हिते एज़ थींदो। अच्छा, उन खां पोइ अॻियां असां वटि सेंटेंस, लास्ट सेंटेंस असां वटि आहे, ही वॉज प्रेज़ेंट ऑन बोथ डेज़। ठीकु आहे। हाणे हूअ ॿिन्ही ॾींहंनि ते जेको आहे उहो प्रेज़ेंट हुयो। हाणे जॾहिं त बोथ डेज़ जी ॻाल्हि करूं था न पिया न, हाणे बोथ एडजेक्टिव तौर ते इस्तेमालु थियल आहे। हाणे बोथ खां पोइ जेको डेज़ आहिनि उहे इंपॉर्टेंट डेज़ आहिनि, उन्हनि जे बारे में ॻाल्हि थियल, त उहो इंपॉर्टेंट डेज़ ते जेको आहे उन्हनि इंपॉर्टेंट ॿिन्ही डेज़ ते, छो त ॻाल्हि थियल पई त का इंपॉर्टेंट ॻाल्हि हूंदी उन्हनि ॿिनि ॾींहंनि जी, इन जे करे उहो चयो त उन्हनि ॿिन्ही ॾींहंनि ते उहो फलां शख़्स जेको आहे उहो प्रेज़ेंट हुयो। हाणे पोइ प्रेज़ेंट फलां शख़्स उन ॿिन्ही इन में वक़्तनि ते प्रेज़ेंट हुयो या ॿिन्ही ॾींहंनि ते प्रेज़ेंट हुयो, त हिते छा थींदो, बोथ डेज़ न थींदो। हाणे डेज़ खे असां जेको आहे उहो छा कंदासीं, इंपॉर्टेंट करे छॾींदासीं, उहो छा थींदो, बोथ द डेज़ थी वेंदो। बोथ डेज़ न थींदो, छा थींदो, बल्कि बोथ द डेज़ थी वेंदो। इहो हुया तव्हांजा अॼु जा एरर डिटेक्शन जा सेंटेंसिस, ऐं इनशाला स्लोली एंड स्पीडीली असां जेको आहे इन्हनि ॿियनि शयुनि ते बि मूव कंदा हलंदासीं। हाणे सुबुह असांजो हफ़्ते जो लास्ट वर्किंग डे हूंदो, सुबुह बि कोशिशि करे या मां इहो खणंदुसि या कोई ॿियो टॉपिक पोयां खणंदासीं, ऐं इनशाला उन खां पोइ जेको आहे अॻिए हफ़्ते ते असां कोशिशि करे रीडिंग कॉम्प्रिहेंशन ते बि असां ईंदासीं, ऐं इनशाला आहिस्ता आहिस्ता असां सॼो कुझु कवर कंदासीं। ठीकु आहे, वॾी महिरबानी।